मालाणी भरिसां ॻोठ रांझो ख़ान ख़ासकेली में 2 क़त्ल थियलनि जे वारसनि सां ताज़त करण खां पोइ सहाफ़नि सां ॻाल्हाईंदे फंक्शनल लीग जे MP फ़कीर वरियाम ख़ासकेली चयो त बेगुनाह क़त्ल थियल मज़दूरनि खे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि, पर पुलिस को बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त अमीर लाइ क़ानून ॿियो ऐं ग़रीब लाइ ॿियो आहे। सिंध हुकूमत वफ़ाक़ ख़िलाफ़ एहतजाज करे रही आहे ऐं वफ़ाक़ वरी सिंध हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज करे रहियो आहे। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त चूंडियल नुमाइंदनि खे अवाम जी जान ऐं माल जो ख़्याल ई नाहे। पुलिस वॾेरनि वटि गिरवी थियल आहे। मौक़े ते पाकिस्तान ख़ासकेली इतिहाद जे चेयरमैन सराई नियाज़ हुसैन ख़ासकेली चयो त ख़ासकेलियुनि जा 2 माण्हू शहीद कया विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं चूंडियल नुमाइंदनि बि तहरुक न वरितो आहे। जेकॾहिं अॻु इन मामले जो हल कढनि हा त शायदि जानी ऐं माली नुक़सान न थिए हा। असां SSP नौशर फ़िरोज़ खां मुतालबो था करियूं त 8 ॾींहं जे अंदरि क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, न त असां पूरी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कंदासीं। त जेके ही आहिनि मंशियात वारा उन्हनि खे ज़िलो क्रॉस कराइणु ऐं जेको चोर आहिनि उहे बि थाणा हलाइनि। जेकॾहिं जेको बि ज़ाती FIR जो त नालो ई कोन्हे ऐं सरकार जो इहो कमु आहे त सिर्फ़ु उहे नाअहल माण्हू जेके सीटुनि ते विहारियल अथनि, जेके SP जे सीट ते आहिनि या ॿी कंहिं सुठी सीट ते आहिनि, उहे सिर्फ़ु हुकूमत जी कमदारी कनि, ग़रीबनि सां जेको ज़ुल्म थिए उन ज़ालिम जो साथ ॾियनि, चोर इहे थाणा हलाइनि, मंशियात वारा जेके आहिनि मंशियात फ़िरोश जेके वॾा आहिनि उन जे मार्फत उहे ग़रीब मिसकिन खे 5 सनम जा या ॿियर ॾेई उहे हलाए उन्हनि खे चालान कराइनि रिकॉर्ड जो या पुराई कनि। इहे जेकॾहिं हलंदियूं त इहा अलाह साईं खे को रहम पवे त हिन ज़ालिमनि मां छुटकारो थिए। बाक़ी इहे त माण्हू खे रेस हींअर कहिड़ो हुननि खे ज़रूरत आहे, हुकूमत एहतजाज ते हुजे, हुकूमत रेलियुनि ते हुजे, हुकूमत कंहिं इहो जेकॾहिं जेको अमिलो जेको हिननि जे बचाव में वियो हिननि खे कहिड़ो ख़तरो थियो आहे। हीअ कंहिं ग़रीब मज़लूम जी जेकॾहिं वार कंदा उन जवाबदार खे हथु लॻंदा त अॻिते लाइ घटि में घटि जवाबदार खे अहसासु आहे त असां माण्हूअ जो शिकार था कयूं या कंहिं पखीअ जो था शिकार कयूं, त घटि में घटि इहा बेहयाई जेके क़ातिल आहिनि उहे बि न करे सघनि। उन्हनि खे हींअर खुली वाघ मिली वई आहे ऐं जेतिरो दाहुनि सां रड़ियुनि सां मसइले जो हल न आहे, एहतजाजनि सां मसइले जो हल न आहे। हक़ हमेशह पंहिंजा छिके वठिबा आहिनि। जेकॾहिं हिमत थी त छिके पंहिंजा जेसिताईं जवाबदार गिरफ़्तार न थियनि तेसिताईं इहे जेको आहे पंहिंजी हिमत ॾेखारबी, मुड़सी ॾेखारबी त ॿियनि खे बि ख़बर पए त कंहिं मज़लूम खे मारणु, कंहिं मिसकीन खे मारणु, कंहिं मज़दूर खे मारणु उन जी अलाह मदद कई आहे ऐं उन अलाह जी जेका मख़लूक आहे, ख़लक़ियल मख़लूक आहे, उन में ईमान आयो आहे त बाबा हाणे असां में ज़ुल्म सहण हुकूमत जो आहे कोन। हुकूमत हमेशह उन जे चोर जो साथ ॾिनो अथव, हमेशह धाड़ियुनि जो साथ ॾिनो अथव ऐं जेकॾहिं हीअ वक़्तु हुजे हा त अलाए हुकूमत जो केतिरो तव्हांजे अॻियां बुरायूं पेश कयो, पर सॼो कुझु हुकूमत ई कराए, क़बीला ई जहिड़ा बि हुकूमत ई कराए, छाकाणि उते चोरनि जी अॻुवाणी आहे। जंहिं बि ॾिसंदो त को न को हुकूमत जो नुमाइंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awami newshd.com।